अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मया गज़ाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुचंदो। वज़ीर आज़म मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म MQM जे मरकज़ बहादुराबाद वञण सां गॾु CM हाउस में तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां इजलास जी सदारत बि कंदो। फ़ौज ऐं क़ौमी सलामती जे इदारनि ख़िलाफ़ मुहिम बर्दाश्त योगी न आहे। फ़ौज ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते उन जी रूह मूजिबि अमल थींदो। अॻूणी हुकूमत मुल्क जे वसीलनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो। कंहिंजे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई न कंदासीं। कानून पाण रस्तो कढंदो। वफ़ाक़ी काबीना हिकु ॿिनि ॾींहनि में जोड़ी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। सिक्योरिटी इदारनि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ज़हर ओगाचींदड़नि ख़िलाफ़ वफ़ाक़ी जांच एजेंसी FIA क्रैकडाउन शुरू करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायतुनि ते FIA सोशल मीडिया ते सिक्योरिटी इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ शहरनि मां 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि मूजिबि FIA साइबर क्राइम लाहौर, कराची ऐं पेशावर मां गिरफ़्तारियूं कयूं। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नवाज़ शरीफ़ ऐं इसहाक़ डार जी पासपोर्ट जी तजदीद जूं हिदायतूं करे छॾियूं। लंडन में हाई कमीशन ऐं वफ़ाक़ी घरू वज़ारत खे पासपोर्ट जी तजदीद करण लाइ हिदायतूं जारी कयूं वियूं। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ ऐं इसहाक़ डार रमज़ान जो आख़िरी ॾहाको सऊदी अरब में गुज़ारण बाद ॾे वापसि वरंदो। भिड़िया सिटी वेझो लोडर रिक्शा ऐं तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच में टक्कर, ॿ ॼणा फ़ौत, हिकु ज़ख़्मी। फ़ौतियुनि में ग़ुलाम मुर्तज़ा कल्होड़ो ऐं ज़ाहिद हुसैन कल्होड़ो शामिल। पुलिस फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ऐं मीरपुर माथेलो वेझो पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप ग़ुलाम क़ादिर उर्फ़ क़ादरू घञो तौर थी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फ़ौरन पुलिस मुक़ाबलनि समेत संगीन केसनि में घुरिबल हो।